प्यारे गुरसात संगत, परमात्मा जी कृपा सां एक दफ़ो वरी गॾु थिया आहियूं। हिन सत्संग में तव्हांजो स्वागत आहे। असां श्रीमद भगवत गीता ते सत्संग करे रहिया आहियूं। 17 अध्याय जंहिंमें श्रद्धा जे बारे में चैप्टर हली रहियो आहे। किथां जी किथे चर्चा मोड़ी वई, हले पियो पहिरीं देवासुर संपत्ति विभाग योग, पर कनेक्शन उन सां ई आहे। श्रद्धा अखर त ॾाढो माण्हू ॿुध इस्तेमालु कंदो आहे इहो श्रद्धा, पर असांखे हाणे थी ख़बर पए कि श्रद्धा जा बि रूप थींदा आहिनि, प्रकार थींदा आहिनि, ऐं श्रद्धा जो वास्तविक मतलब भी असांखे पतो न हो। तो चैप्टर आहे श्रद्धा। श्रद्धा ख़ासकर मायूं ॾाढो यूज़ कंदियूं आहिनि अध्यात्म मार्ग में, ऐं ॾेखारींदियूं बि आहिनि श्रद्धा। पर हिते असां ॿुधंदासीं श्रद्धा जा घणा विभाग आहिनि, कितने प्रकार की होती है श्रद्धा, घणा उन जा भाग आहिनि, घणा प्रकार आहिनि, घणा भेद आहिनि। ज़रूरी आहे ॿुधण जे लाइ, ताकि असांखे पंहिंजी श्रद्धा जे बारे में ख़बर पए कि असांजी श्रद्धा कहिड़ी आहे। श्रद्धा हूंदी सभिनीनि में आहे, असां कल्ह ॿुधोसीं। श्रद्धा जो अर्थ आहे कि जॾहिं माण्हू खे पाण खां कोई वॾो नज़र ईंदो आहे त उनजो सहारो वठणु चाहींदो आहे, पाण खां वॾे वारे जो सहारो वठणु, त श्रद्धा उनखे बि चइबो आहे। पाण खां वॾे वारे जी, जिते पाण खां कुझु वॾो वधीक नज़र अचे। जीअं असां हींअर मथुरा वृंदावन वियासीं, गोकुल, त उते रमन रेती आश्रम में हिकु उदासीन संत गुरु शरणानंद जी महाराज, असां उते रहियासीं उन्हनि वटि, त असांजी स्वाभाविक ई श्रद्धा थी वई उनमें, उनजो मैनेजमेंट ऐं उनजो व्यवहार ॾिसी करे। तीअं ई हर कंहिंखे पंहिंजी पंहिंजी फील्ड में पाण खां वॾो ॾिसी करे श्रद्धा थींदी आहे, त बि सुठी ॻाल्हि आहे। छो त पाण खां वॾो असांखे नज़र अचे थो त उन खां बि वॾो कोई हूंदो, उहो बि त कंहिंखे वॾो सम्झंदो हूंदो, जंहिंमें उनजी प्रीत हूंदी, जंहिंमें उनजी श्रद्धा हूंदी, दिलि सां श्रद्धा हूंदी, जंहिंमें उनजी श्रद्धा हूंदी, उनजी वरी कंहिं ॿिए में श्रद्धा हूंदी, त इहो बड़प्पन ख़तमु किथे थींदो? परमात्मा ताईं। त माना इहा श्रद्धा किथे पई थी एंड ते? परमात्मा ताईं। माण्हू खे ख़बर कान्हे, पर अगरि उहो कंहिं में बि श्रद्धा रखे थो, बड़प्पन ॾिसे थो कि मूंखां वधीक ही आहे, चाहे व्यापारी हुजे, चाहे जॉब करण वारो हुजे, चाहे नेता हुजे, चाहे कलाकार हुजे, उनखे पाण खां जिते वॾो नज़र अचे थो बड़प्पन, त उहो परमात्मा खे माना मञे थो। छो त श्रद्धा आख़िरी में त परमात्मा ताईं पहुचाईंदी आहे। त श्रद्धा जो अर्थ आहे भाव, समर्पण। श्रद्धा जो अर्थ आहे पंहिंजो भाव। असां त ॿुधोसीं स्वभाव, श्रद्धा स्वभाव सां उत्पन्न थींदी आहे। स्वभाव ठहंदो आहे भाव सां। जहिड़ो भाव असांजो हूंदो, ओड़ी श्रद्धा ठहंदी। पर इहो भाव कीअं ठहंदो आहे? असां इहो बि ॿुधोसीं, ॿुधी करे, शास्त्र पढ़ी करे, या सामाजिक नियम ॾिसी करे, या सिखी करे श्रद्धा उत्पन्न थींदी आहे। रुचि भी चई सघूं था असां हिनखे, रुचि।
हर कंहिंजी रुचि अलॻि अलॻि आहे। कंहिंखे सत्संग में रुचि आहे, कंहिंखे संगीत में रुचि आहे, कंहिंखे सांसारिक तमाशनि में रुचि आहे, कंहिंखे डांस ॾिसण में रुचि आहे। त इहा रुचि अलॻि अलॻि आहे, हर कंहिंजी भाव अलॻि अलॻि आहे। हिते जीअं असां सत्संग शुरू कंदा आहियूं, गुरबाणी ॻाईंदा आहियूं, त बाजो वॼाईंदा आहियूं। बाजे में जेको बि राग लॻभॻि छेड़ींदा आहियूं। शाम जो हिकु ई हर दफ़े हिकु ई गुरबाणी ॻाईंदा आहियूं भगवत गीता में। त उहा जेॾी महिल वॼे ऐं ॿाहिरि माण्हूअ जे कन ते पए ऐं उहो खिचिजी हलियो अचे अंदरि या न बची सघे, हुनखे प्रसन्नता थिए, हुनजे मन में हिकु आकर्षण पैदा थिए, ध्यानु हलियो वञे, सुठो लॻेसि, त इहा बि हिकु रुचि आहे। इहा कहिड़ी रुचि आहे? इहा सात्विक रुचि आहे। पर ॾाढा माण्हू अहिड़ा हूंदा जिन खे न वणंदी धुन आहे, हुनखे जूं बि कोन रेंगंदी कन ते, या धुन ॿुधी, बाजे जो आवाज़ु ॿुधी करे कुझु बि तरंग न ईंदी हुनजे मन में। पर किथे झगड़ो थींदो हुजे, हुनजो आवाज़ु कन ते पएसि, हिकदमि हुनजो ध्यानु हलियो वञे, इंट्रस्ट पैदा थिए, त हुनजी रुचि आहे तामसी रुचि। ऐं वरी कंहिं माण्हूअ खे बारात वेंदी हुजे, बैंड जो आवाज़ु अची वञे, नचण कुॾण जो, त हुनजी राजसी रुचि आहे। माना ही श्रद्धा आहे। कंहिंखे शाम जे वक़्तु दरबार मां घंट घड़ियाल जो आवाज़ु अचे थो ऐं उनखे वणे थो, रुचि जागे थी, त उहो सात्विक माण्हू आहे। कंहिंखे बैंड बाजा ॾिसी करे रुचि जागे थी, त उहो राजसी माण्हू आहे। कंहिंखे गोड़ झगड़ो ॾिसी करे रुचि थी थिए, त उहो तामसी माण्हू आहे। त इहा रुचि पैदा कीअं थी थिए? कुझु कारण आहे जंहिंसां इहा रुचि ठहे थी। हाँ, उहे बि पहुचंदा आहिनि। तामसी वारो बि परमात्मा ताईं पहुची सघे थो, पर उनखे टाइम लॻंदो, उनखे यात्रा लंबी करणी पवंदी। जीअं हिरण्याकश्यप, रावण आदि, इन्हनि जी बि मुक्ति त थी वई न, पर रस्तो ॿियो हो, लंबो हो। राजसी वारो बि पहुची वेंदो आहे परमात्मा ताईं, छो त हुनखे आदत त आहे कर्म करण जी, राजसी माण्हूअ खे भॼ डुक करण जी। पर हुन सां दिक़त इहा आहे कि हलंदे हलंदे परमात्मा ताईं पहुची बि वेंदो आहे, त बि बीहंदो कोन्हे, उहो अॻिते निकिरी वेंदो आहे। हुन छो त हलण ई ॾिठो आहे, हुनखे भॼण ई ईंदो आहे। सात्विकी वारो जल्दी पहुचंदो आहे, बसि इहो फ़र्क़ु आहे। त श्रद्धा पहुचंदी परमात्मा ताईं आहे। भली राजसी हुजे, चाहे तामसी, चाहे सात्विकी, इहे सभु श्रद्धाऊं मथां मथां आहिनि। मूल में त सभु शुद्ध आहिनि भीतर सां। मां त इहो थो चवणु चाहियां कि कंहिंजी रुचि सात्विक आहे, कंहिंजी तामसी आहे, कंहिंजी राजसी आहे, पर इहा ठही कीअं वई? उहो ई बि मां चवां, हिकु त पिछले जन्म जो स्वभाव, ॿियो माता पिता जेको सेखारीनि था उनखे, उन सां उहा रुचि पैदा थी वञे, जंहिं शइ जो महत्व उनखे ॿुधाइनि था। वरी सामाजिक जेको उनखे माहौल मिले थो, दोस्त यार, वरी अॻिते हली जेका फील्ड उनखे मिले, माहौल जेको मिले, उन अनुसार उनजी रुचि निर्मित थिए थी। पर मूल जेका श्रद्धा आहे उहा सभिनी जी ॾिठी वञे त हिकु ई आहे। कीअं हिकु ई आहे? भाई हर को माण्हू चाहे थो कि मां दुखनि खां छुटी वञा। हर माण्हू चाहे थो मुंहिंजा सभु दुख, संपूर्ण दुख नाश थी वञनि, उहो चाहे थो न, ऐं मूंखे सुख जी प्राप्ति थिए।
असली सुख जी प्राप्ति थे, चाहे सभु माण्हू तो। या ॿी ॻाल्हि आहे कि उनखे ख़बर कान्हे कि दुख नास कीअं थींदा ऐं सुख जी प्राप्ति कीअं थींदी। पर मूल श्रद्धा सभिनी जी इहा ई आहे कि मां सभिनी दुखनि खां मुक्त थी वञा ऐं महान सुख मूंखे मिले। त माना सभिनी जी श्रद्धा सात्विक ई आहे। इहा ई त आहे सात्विकता, कि मुंहिंजा सभु दुख नाश थी वञनि। दुख जो कारण आहे अज्ञान, दुखनि जो कारण आहे आसुरी संपत्ति। त माना उहो चाहे थो न आसुरी संपत्ति नाश थिए मुंहिंजी, जेके मूंखे दुख थी ॾे। ऐं दैवी संपत्ति सुख जो आधार आहे। त सुख प्राप्त थिए, इन लाइ सुठा गुण अचनि मूं में। त मूल में त सभिनी जी श्रद्धा सात्विक ई आहे, सात्विकी श्रद्धा। पर नज़र ईअं अचे कान थो। छो त मां ॿुधायो कि सभिनी ते असर थो थिए माता पिता जो, माहौल जो, संग जो। त इन करे पंहिंजी मूल श्रद्धा माण्हू दॿाए थो छॾे ऐं वातावरण जहिड़ो मिलेसि थो ओड़ो थी थो वञे। उहो ओड़ी श्रद्धा ठाहे थो छॾे। कोई नेताउनि में, कोई अभिनेताउनि में, कोई बिजनेसमैन में, कोई कंहिं में। हाणे अगरि ठही वई आहे श्रद्धा राजसी ऐं तामसी, त असांखे घुर्जे असां उनखे सात्विकी श्रद्धा में रूपांतरित करण जी कोशिशि कयूं। असां अहिड़ो संग कयूं, अहिड़नि सां उथण वेहण रखूं जेके राजसी या तामसी न हुजनि, जेके सात्विक हुजनि। इहो कमु असांखे ख़ुदि करणो पवंदो, पंहिंजो पंहिंजो पर्सनल। थी सघे थो असां ख़ुदि तामसी हुजूं त ऐं सात्विक माण्हू मिलंदो हुजे असांखे, त उनखे पाण असां हू कंदा हुजूं, तामसी ठाहींदा हुजूं। निष्पक्षता सां असां इहा प्रार्थना कयूं कि हे प्रभु, असां तुंहिंजा ॿार आहियूं, असांखे सुठनि माण्हुनि जो संग ॾे। मूंखे सुठा माण्हू मुंहिंजे जीवन में मोकिल, जेके सात्विक हुजनि। सुठा शास्त्र, सुठा ग्रंथ, सुठियूं फिल्मूं, सात्विक फिल्मूं बि थींदियूं आहिनि, उहे उन्हनि सां मुंहिंजो मेल कराए, ताकि मुंहिंजे में सात्विक गुण अचनि। ओ मुंहिंजा साईं, ओ मुंहिंजा साईं, संग ॾे संतनि जो, मूंखे पंहिंजे प्यारनि जो। संग ॾे संतनि जो, पंहिंजे प्यारनि जो। ओ मुंहिंजा साईं, ओ मुंहिंजा साईं, संग ॾे संतनि जो, मूंखे पंहिंजे प्यारनि जो। मूंखे संग ॾे संतनि जो, पंहिंजे प्यारनि जो। आया तुम जो
ना तो पछाड़िय जो। ओम जा साईं, ओम जा साईं, संग ने संतन जो, मुखे पहचे प्यारन जो। महर कर मालिक कर दया दाता, महर कर मालिक मुझा मिटाए छद सब लिखल खाता। मुझा मिटाए छद सब लिखल खाता। माण तू आही मूल माणीअ जो, ताण तू आही मूल ताणीअ जो। ओम जा साईं, ओम जा साईं, संग ने संतन जो, मुखे पहचे प्यारन जो। मुखे संग ने संतन जो, पहचे प्यारन जो। त सभिनीनि जे अंदर मूल में त आहे सात्विक श्रद्धा, पर संग दोष जे करे कोई राजसी श्रद्धा स्वीकार कंदो आहे ऐं कंहिंजी तामसी श्रद्धा थी वेंदी आहे। असांखे कोशिश करे पंहिंजी श्रद्धा सुधारणु खपे। इन 2 नंबर श्लोक में भगवान कृष्ण 3 नंबर श्लोक में चएसि थो अर्जुन, सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत, श्रद्धामय अयम पुरुष यच्छिद्र स एव सः। सभिनीनि माण्हुनि जे अंतःकरण, सभिनीनि माण्हुनि जी श्रद्धा जेका आहे उन जे अंतःकरण जे अनुरूप हूंदी आहे। माना जहिड़ो असांजो अंतःकरण हूंदो, असांजो अंतःकरण भीतर मन बुद्धि चित्त ऐं अहंकार, इहो अंतःकरण इन खे चइबो आहे। उहो ॾिसण में कोन ईंदा आहिनि। उन अंतःकरण जे अनुरूप श्रद्धा ठहंदी आहे असांजी। अगर अंतःकरण में आहे स्वार्थ, अंतःकरण में आहे लोभ, मूढ़ता, अहंकार, क्रोध, त असांजी श्रद्धा बि ओड़ी ठही वेंदी, तामसी श्रद्धा। अंतःकरण में आहे लोभ, क्रोध कान्हे, लोभ आहे ऐं शुभ भावनाऊं आहिनि, त श्रद्धा ठही वेंदी राजसी। पर अंतःकरण में केवल संतोष आहे, शांति आहे, त श्रद्धा ठही वेंदी सात्विकी। त असांखे पंहिंजो अंतःकरण चेक करणु खपे। ॿाहिरीं शक्ल त दुनिया खे ॾेखारियूं था, ॿाहिरां असां मेकअप करे पाण खे सुठो टिपटॉप ऐं भगत ॾेखारियूं था, पर असां भीतर में कंहिंखे था ॾेखारियूं? असांजे अंदर में जेको बि आहे उहो त असांखे साफ़ रखणु खपे न। उहे असां उते जेको असां सां गॾु रहे थो अंदरि अंतःकरण, उहो असांजे लाइ आहे। त असां उन में छो न सफ़ाई था रखूं? ॾाढा माण्हू चवनि भाई फलाणे माण्हू क्रोध कयो, गुस्से में ॿ अखर ॻाल्हाए वरिता, पर उन जे अंदर में कुझु कान्हे। अरे अंदर में कीअं कान्हे? अंदर में हो तॾहिं त ॿाहिरि आयो।
भाई का माई क्रोध करे, गुस्से में आग बबूला थे, तो उनखे तामसी ही चइबो। भली चए मुंहिंजे मन में अहिड़ो कुझु न हो, मन में न हो त किथां आयो, ॿाहिरां आयो छा? क्रोध ॿाहिरां आयो, क्रोध भीतर मां ई आयो। त असां पंहिंजो अंतःकरण चेक कयूं, उन जे अनुसार ई असांजी श्रद्धा निर्मित थींदी आहे, राजसी या सात्विकी। त अंतःकरण शुद्ध करण लाइ असांखे संग करणो पवंदो, शुद्ध सुठनि माण्हुनि जो। सत्संग सभिनि खां सुठी शइ इहा ई आहे सत्संग जी, कि असांजो अंतःकरण शुद्ध कंदी आहे। सत्संग असांजे अंतःकरण में वञी सफ़ाई करे ईंदो आहे। हा, इहा ॿी ॻाल्हि आहे कि असां हुनखे सफ़ाई करणु न ॾियूं, उन में सत्संग जी ज़िमेदारी कान्हे। कोई माण्हू ॿुधे ई न सत्संग, त किथां ज़िमेदारी सत्संग जी थोरी आहे। पोइ सत्संग में अचिबो ई इन लाइ आहे कि असांजे भीतर जी मैल नाश थिए, ऐं उन में बुरो न मञिबो आहे। अगरि असांजी मैल नाश थिए भीतर जी, असांजूं बुरायूं ॿुधायूं वञनि सत्संग में, त बुरो न मञिबो आहे। माण्हूअ इहा ग़लती कई आहे, मायूं उन्हनि अहिड़ो सत्संग चुनियो आहे जंहिंमें उन्हनि जी बुरायूं उजागर न कयूं वञनि, बसि उन्हनि खे सुठो सुठो ॿुधाए करे कमु कयो वञे, शोषण कयो वञे उन्हनि जो। पर सत्संग में वञिबो इन लाइ आहे कि असांजे अंतःकरण जो इलाज कयो, जेके दुर्गुण आहिनि से कढो असांजा, छो त दुर्गुण निकिरण खां पोइ ई सात्विकता ईंदी आहे। त कृष्ण भॻवानु चए थो, सत्वानुरूपा, अंतःकरण जे अनुरूप ई माण्हूअ जी श्रद्धा ठहंदी आहे। ऐं अंतःकरण ठहंदो आहे संग सां, माहौल सां। त दोस्ती रखिजो अहिड़नि सां जेके सात्विक हुजनि। अॼु ई घर वञी करे थोरो लिखिजो पने ते कि असांजो उथण वेहण कंहिंसां गॾु आहे, असां कंहिंसां गॾु पंहिंजो टाइम ॾींदा आहियूं, कंहिंसां गॾु टाइम गुज़ारींदा आहियूं। भली साहेड़ी पकी छो न हुजे, अगरि उहा राजसी या तामसी स्वभाव जी आहे त उन पकी साहेड़ीअ खे छॾे ॾिजो। ऐं अगरि तव्हां तामसी या राजसी हुजो त हुनखे चइजोसि तूं मूंखे छॾे ॾे। मां इहो त न चवंदुमि कि तव्हां तामसी हुजो त सत्संग में न अचिजो, छो त सत्संग खे तामसी स्वभाव तव्हांजो कुझु करे ई कोन सघंदो। तव्हां संगत मां अगरि कोई तामसी राजसी हुजे त व्यास गद्दीअ खे उनजो कोई असरु कोन थींदो। हा, तव्हांखे असरु न थिए व्यास गद्दीअ जो त उहो तव्हांजो टेंशन आहे, पर कंहिंजी जीवन जे खे ख़राबु न कजो। अगरि भई मां तव्हांखे हेॾी देरि खां चवां थो कि तामसी माण्हू जो संग न कयो, थी सघे थो तव्हां ई हुजो, त इन करे मां इहो बि चवंदुमि न कि अगरि तामसी आहियो त ॿिए जो जीवन ख़राबु न कजो, ॿिए खे तामसी न ठाहिजो, सात्विक थियण जी कोशिशि कजो। राजसी जो संग त्याग, राजसी ऐं तामसी माण्हूअ जो संग त्याग करे छॾिजो, तॾहिं अंतःकरण शुद्ध थींदो। हाणे सात्विकी कंहिंखे चइबो आहे, राजसी कंहिंखे चइबो आहे, उन लाइ त आहे सॼो अध्याय श्रद्धात्रय योग। ॾिसो, भाव, पंहिंजो भाव चेक कजो कि असांजो भाव कहिड़ो आहे। हिकु थींदो आहे सद्भाव, सुठो भाव, ॿियो थींदो आहे असद्भाव, सुठो भाव न, असद, सुठो जेको न हुजे उहो भाव। जेको माण्हू पंहिंजो कल्याण चाहे, पंहिंजी श्रद्धा सात्विकी करे अंतःकरण शुद्ध करणु चाहे थो त उनखे सात्विकी श्रद्धा लाइ सद्भाव रखिणो पवंदो। ऐं सद्भाव मतिलबु जेको रस्तो परमात्मा जी तरफ़ वठी वञे, जेको भाव
परमात्मा जे तरफ़ वठी वञे उहो सद्भाव, ऐं जेको संसार जे तरफ़ वठी वञे उहो असद्भाव। सद्भाव जेको थींदो आहे स्वाभिमान आणींदो आहे, ऐं असद्भाव अभिमान आणींदो आहे। छो त असद्भाव वारो संसार में वञी कामनाऊं रखी कुझु पाइण चाहींदो आहे संसारिक, त हुन में अभिमान अची वेंदो आहे, छो त कुझु मिली वेंदो अथसि त अभिमान। ऐं सद्भाव वारो केवल पंहिंजे कल्याण जे लाइ परमात्मा जे तरफ़ वधंदो आहे, त उनखे अभिमान त न ईंदो आहे, स्वाभिमान ज़रूरु अची वेंदो आहे। साधक परमात्मा जे तरफ़ हलण वारो बि या त सद्भाव सां हलंदो आहे या असद्भाव सां हलंदो आहे। सद्भाव सां हलण वारे खे अहंकार कोन ईंदो आहे, ऐं असद्भाव सां हलण वारो संसार में उलझी वेंदो आहे। त असां पंहिंजो भाव सुठो रखूं। भाव दुनिया खे ॾेखारण लाइ त ॾाढा भाव कयासीं, ॾेखारण लाइ, पर हाणे ॾेखारण लाइ न, पंहिंजे लाइ, पंहिंजे भीतर कचिरो आहे उनखे कढण जे लाइ। साधक बि टिनि प्रकारनि जा चई सघूं था। जंहिंखे पंहिंजे कल्याण जी चिंता आहे उहो सात्विकी श्रद्धा वारो, जेको परमात्मा जे तरफ़ हले थो, मन में भाव सद्भाव रखे थो, उहो उनजी श्रद्धा सात्विकी। पर जेको सुख थो पाइण चाहे, सांसारिक सुख, ऐं मरण खां पोइ स्वर्ग थो पाइण चाहे, उनजी श्रद्धा राजसी श्रद्धा। पर जेको केवल भोग थो भोगण चाहे, प्रमादी आलसी थी करे, बिना मेहनत जे, बिना कर्म जे, उनजी श्रद्धा जेका आहे उहा आहे तामसी श्रद्धा। अहिड़ा बि आहिनि माण्हू थींदा आहिनि, न विर्त रखणो आहे, न सत्संग ॿुधणो आहे, न भॻवान जी तरफ़ कदम वधाइणो आहे, न भॻवान जो नालो जपणो आहे, केवल वेहणो आहे। वेठे वेठे फ्रीअ में कोई ॾे असांखे, त हुनजी श्रद्धा माना जेको पंहिंजो जीवन जो टाइम बसि पास पियो थो करे, टाइम पास पियो थो करे, मनुष्य थी करे सत्य खे पहचानण जी कोशिश नथो करे, उहो तामसी। जेको माण्हू सत्य खे ॼाणण जी कोशिश करे थो सो सात्विकी। जेको चाहे थो कि परमात्मा हुजणु खपे। अगरि तव्हांखे कॾहिं ईअं लॻे कि मुंहिंजो मन चाहे थो कि भॻवानु हुजणु खपे, का न का शक्ति आहे, त सम्झो तव्हां में सात्विकी श्रद्धा आहे। पर अधिकतर माण्हू चाहींदो आहे कि भॻवानु न हुजे त सुठो ई आहे, ऐं पोइ हुन लाइ उहो कोशिश बि इहा कंदो आहे कि कोई भॻवानु कान्हे, कुझु कोन्हे, सभु फालतू ॻाल्हियूं आहिनि, त उहो तामसी ऐं राजसी ठही वेंदो आहे। इहा बि पिछले जन्म जी यात्रा सां थींदो आहे। अगरि तव्हांखे सहज स्वाभाविक सत्संग वणे थो, तव्हांखे दरबार जो वातावरण वणे थो, तव्हांखे कंहिं तीर्थ में वञी करे आनंद जी अनुभूति थिए थी, त तव्हां पिछले जन्म जा सात्विक माण्हू आहियो। तव्हांखे सहज ई परमात्मा में विश्वास आहे, तव्हांजो मन मञे थो कि परमात्मा आहे, सहज ई, इच्छा विछा लाइ न, तव्हांजो मन मञे थो परमात्मा आहे, त इहा आहे सात्विकी श्रद्धा, इहा आहे स्वाभाविक। राजसी श्रद्धा छा थींदी आहे कि संसार में पैसो ई सभु कुझु आहे, पैसे सां ई सभु कुझु मिलंदो आहे, इहा राजसी श्रद्धा, सांसारिक। इहा मान्यता कीअं ठही वई? मां सोचींदो आहियां, माण्हू पैसे जे पुठियां पागल छो थी वियो? छो त बचपन में इहो ॾिठोसीं कि दुकानदार खे जॾहिं असां
रुपयो ॾियूं था तॾहिं टाफी ॾिए थो। ऐं माता पिता बि ख़र्ची ॾियण में कंजूसी कंदा आहिनि कि न न न न फालतू ख़र्च न कर, पैसा को वण ते था अचनि छा, फालतू आहिनि छा पैसा। त ॿार जे मन में छा वेही रहियो, पैसो वॾी शइ थींदी आहे, ऐं पैसे सां टाफी बि मिलंदी आहे, वॾो चॉकलेट बि वॾनि पैसनि सां मिलंदो आहे, सभु कुझु पैसे सां मिलंदो आहे। पोइ धीरे धीरे माण्हू जे दिमाग़ में अंतःकरण में इहा धारणा वेही थी रहे कि पैसो सभु कुझु आहे, जबकि पैसो सभु कुझु कोन्हे। सही तो चवां न, पर तव्हां मरंदा तॾहिं बि पैसे जे पुठियां आहियो, चओ त था, पर मरंदा हुनजे ई पुठियां आहियो। तव्हां चवंदा तूं कोन मरंदो आहीं, है न, कंहिंजो आहे इहो प्रश्न, हलो न आहे त सुठो, बची वियुमि। पर इहो छो पइजी वियो दिमाग़ में, छो बचपन खां अची वियो। त इहा श्रद्धा अथव, पैसे में श्रद्धा, इहा श्रद्धा आहे, राजसी श्रद्धा आहे इहा। ऐं हिकु तामसी श्रद्धा थींदी आहे कि उंगली टेढ़ी करण सां ई घी निकिरंदो आहे। त श्रद्धाऊं त घणेई आहिनि, पर आहिनि सभु श्रद्धाऊं, सात्विकी श्रद्धा, राजसी श्रद्धा, तामसी श्रद्धा। असांखे सात्विक थियणु खपे ऐं पहिरीं त चेक करणु खपे असांजी कहिड़ी श्रद्धा आहे, असांजो अंतःकरण कहिड़ो आहे। अगरि तीर्थनि ते वञी करे तव्हांखे मज़ो न अचे, कि तव्हां नदीअ जे किनारे ते वेही रहो, तव्हांखे आनंद न अचे, त तव्हांजी सात्विक श्रद्धा कान्हे, तव्हांजो अंतःकरण शुद्ध कान्हे। या त राजसी आहे कि उथो जल्दी उथो, जल्दी भॼो हितां। इहे मां ॾिठा आहिनि न अहिड़ा माण्हू, तीर्थनि ते वञूं, थोरी देरि वेही करे चवनि हलो न ॿी जॻह ते त हलो। इहो पुछे पई पूनम कि तव्हां मथुरा थी आया, घणियूं जॻहियुनि ते, घणियूं जॻहियूं घुमी आया। मां चयो हिकु ई जॻह घुमियासीं बि कोन, हिकु ई जॻह ते वेठासीं वञी करे। छो त वेहण जो आनंद थींदो आहे, इहा आहे सात्विकी श्रद्धा। पर राजसी माण्हू धिका खाई खाई पिनी करे अची ॿुधाईंदो आहे शहर में कि हेॾां वियासीं, हुते वियासीं, हुते वियासीं, वहाँ भी गए, वहाँ भी गए। माण्हू चवंदसि तेरा ही जलवा, बसि उहा ख़ुशि माई, आनंद कोन खणी आई, पर ख़ुशि थी वई, इधर भी होगा, उधर भी होगा, यहाँ भी होगा, वहाँ भी होगा, मेरा ही जलवा। त उहो राजसी आहे या तामसी आहे माण्हू। त अगरि तव्हांखे कंहिं जॻह ते वेही करे, दरबार में ई सम्झो वेही करे शांति न अचे, आनंद नथो अचेव, त तव्हांजी श्रद्धा सात्विक ऐं कारण आहे तव्हांजो संग। तव्हांजो ज़रूरु संगत अहिड़े माण्हूअ सां आहे जेको राजसी आहे या तामसी आहे। उहो तव्हांखां पुछंदो हूंदो दरबार में घणा माण्हू आया, उते छा थियो, शक्ल कीअं हुई माण्हुनि जी, कहिड़ा कहिड़ा माण्हू आया, तयारु थियल हुआ या न हुआ, इहे ॻाल्हियूं पुछंदव ऐं तव्हांजी अंतःकरण खे उहे राजसी ठाहे छॾींदव। पर अगरि तव्हांखे पंहिंजी मत हुजे, पंहिंजो वीचार हुजे, त तव्हां इहो सोचो मूंखे करिणो छा आहे ॿियनि सां। अगरि हिते व्यास गद्दीअ ते कथा सत्संग हले थी त मुंहिंजे लाइ थी हले न, ॿिए जे लाइ थोरी थी हले कि मां हुतां ॿुधी करे ॿिए खे ॿुधायां। मुंहिंजे अंतःकरण जे लाइ थी थिए, त मां छो न वेही करे इहो आनंद वठां, छो न मां वेही करे सात्विकता सां। भली तव्हांखे शुरूअ में ॾुखियाई थींदी, आदत उहा पियल हूंदी राजसी, पर उहा कोशिश कबी आहे कि मूंखे त हाणे निश्चय करिणो आहे कि मूंखे बसि परमात्मा खपे, परमात्मा जे राह ते मूंखे हलणो ई आहे, मूंखे पंहिंजो कल्याण करिणो ई आहे, मूंखे कोन्हे दुनिया सां मतिलबु। इहा धारणा तव्हांखे ख़ुदि ठाहिणी पवंदी, तॾहिं तव्हांजे अंतःकरण में कमु शुरू थींदो। लॻंदो अथव न। हा, त
सत्संग में इन लाइ न अचिबो आहे, सत्संग में इन लाइ न अचिबो आहे कि मां वञी करे ॿियनि खे ॿुधायां ऐं मुंहिंजी वाह वाही थिए, इन लाइ त अचिजो बि न। जेतिरा घटि माण्हू ओतिरी सात्विकता रहंदी, इहो मां ॾिठो आहे। जेतिरा घटि माण्हू, भले हिकु माण्हू अचे, न बि अचे भाई, असां त आहियूं न सात्विक, छो त व्यास गदी सात्विक आहे, त असां त उहो कयूं पिया था। लॉकडाउन बि हिन में असांजी मदद कई, छटनी करण में असांजी लॉकडाउन मदद कई। केवल सात्विक माण्हू बचाया हिन लॉकडाउन। मां कल्ह बि ॿुधायो न, ॾाढनि हंधि जीअं लॉकडाउन लॻो त संगत जेका ईंदी हुई, 100 माण्हू ईंदा हुआ। लॉकडाउन खुलण खां पोइ हाणे अचनि ई नथा, अचनि था त अधु, त ॿाओ सोचे पियो थो इहे विया केॾां। लॉकडाउन छटनी कई आहे, उन छाणियो आहे लॉकडाउन की असली हे अथव, हो त तयारी हुआ, फाथल हूअं ई हुआ, हो त वठी भॻा, मौक़ो मिली वियो उन्हनि खे। त असांखे त इहो खपंदो हो कि छटनी थिए थोरी, ऐं कुझु माण्हू वियनि त असां आनंद त प्राप्त कयूं। सात्विकता इनखे चइबो आहे। ऐं यादि रखिजो, शाम जो टाइम अथव सात्विक, ॾींहं वारो टाइम थींदो आहे राजसी, राति जो समय थींदो आहे तामसी, पर संझा जो समय थींदो आहे सात्विकी। समय बि थींदा अथव अंतःकरण, असां चेक कयूं असांजो अंतःकरण केॾी महिल सात्विक थो थिए, केॾी महिल राजसी थो थी वञे, केॾी महिल तामसी थो थी वञे। छो त हूंदा त टई आहिनि, टई गुण सभिनीनि में हूंदा आहिनि। बसि इहो हूंदो आहे कि कंहिंमें 70% तामसी पनो हूंदो आहे, कंहिंमें 70% राजसी पनो हूंदो आहे, कंहिंमें 70% सात्विकता हूंदी आहे। बाक़ी 15% या 20 ऐं 10% ॿिया हो गुण हूंदा आहिनि। तमस बि त ज़रूरी आहे जीवन में। छा असां निंड न कंदा आहियूं? छा उहो तमस त आहे? साधु संत छा सुम्हंदो कान्हे छा? उहो तमस आहे जीवन में। त थोरी तमस बि ज़रूरी आहे, थोरी राजसी बि। सभिनि खां सुठो समय आहे संझा जो। संझा जे वक़्तु स्वाभाविक असांजो अंतःकरण सात्विक थी वेंदो आहे। कॾहिं चेक करे ॾिसिजो। संझा जे वक़्तु मां सम्झां थो असांखे विढ़ण जी इच्छा न थींदी, असांखे क्रोध करण जो मूड न थींदो। संझा जे वक़्तु असांखे न लॻंदो कि कोई ग़लति कमु कयूं। हाणे करण वारा कंदा हूंदा, पीअण वारा त संझा जो ई चवंदा आहिनि मूड ठहंदो आहे। ॾाढनि जो संझा जो ई मूड ठहंदो अथनि। त हाणे उन्हनि खे उहे आहिनि तामसी माण्हू। पर अगरि कोई साधना करे, साधना माना तूं चेक करे कि मां सात्विक केॾी महिल थींदो आहियां, केॾी महिल मुंहिंजे मन में सात्विक वीचार ईंदा आहिनि, उहो उनखे वधाईंदो वञे। उहो उनखे निरीक्षण करे कोशिश करे कि मां पंहिंजे जीवन में सात्विकता वधायां। माण्हू अलाए छो संझा जे वक़्त खे दुरुपयोग करण में लॻी वियो आहे। शाम जो वक़्तु, ही संध्या जो वक़्तु थींदो आहे सात्विक थी करे भॻवान जो भॼन करण लाइ, आरती करण जे लाइ, सत्संग ॿुधण लाइ। पर माण्हू अलाए छो न इनखे यूज़ कंदा आहिनि। भली माण्हू दुकान ते वेठो हुजे, भाई जेंट्स जी मजबूरी आहे, त दुकान ते बि वेही करे सात्विक थी सघे थो न। जीअं शाम थिए त उहो सोचे त सही कि शाम जो एॾो बढ़िया वक़्तु आयो आहे। प्रणाम कंदा हूंदा ॾाढा दुकानदार, लाइट ॿारे कंदा आहिनि न, हथ जोड़ींदा आहिनि, पर उहो फॉर्मेलिटीअ सां कंदा आहिनि। हिकु श्रद्धा सां हुजणु खपे कि संझा खे बि असां देवी चयो आहे, संध्या माता, संझा माता। दुकानदार भली दुकान ते वेठो हुजे, पर अगरि संझा जे वक़्तु थोरो प्रणाम करे मन ई मन में भॻवान जो नाम जपे वठे, हिकु फीलिंग महसूस करे सात्विकता जी, ओॾी महिल कोई दुर्विचार न, कोई व्यापारी हिसाब किताब न, त उहो थी वई संध्या। संध्या थींदी आहे, 3 टाइम संध्या थींदी आहे।
जीअं मुस्लमाननि जी नमाज़ थींदी आहे 5 टाइम, की असांजे में 3 टाइम संध्या थींदी आहे, त इहा संध्या इहा ई थी वई अगरि उहो संध्या जे वक़्तु सात्विक भाव रखे मन में। ऐं मायूं बि घर में वेही करे कुझु नाम सिमरन कनि या भॻवान खे यादि कनि, ध्यानु कनि या दरबार में अचनि। ॾींहं जो बि संध्या थींदी आहे। हिकु भॼन आहे संध्या मात, संध्या माई। संझा माई थी सहाई, हरदम हर वेले। संझा माई थी सहाई, हरदम हर वेले। मेट मदाई देवाधाई, मेट मदाई देवाधाई, हरदम हर वेले, हरदम हर वेले। संझा माई थी सहाई। संझात जो नाम सभागो, नीन अंदर खे जियो जागो। संझात जो नाम सभागो, नीन अंदर खे जियो जागो। समो सुखन जो कर तू सागो, समो सुखन जो कर तू सागो। हरदम हर वेले, हरदम हर वेले। संझा माई थी सहाई। संझात जी महल विठेरी, महल अचे नामो ते मेरी। संझात जी महल विठेरी, महल अचे नामो ते मेरी। साथ मुंहिंजी कर तू सुखेरी, हरदम हर वेले, हरदम हर वेले। संझा माई थी सहाई, हरदम हर वेले। संझा माई थी सहाई। संझात जो नाम सोमाणी, रात ॾींह जी आहीं तू राणी। संझात जो नाम सोमाणी, रात ॾींह जी आहीं तू राणी।
कढ तू माणे संझा तोखे अहज अंदर जा कढ तू माणे पाप वनन पहलाज पलाणे हरदम हर वेले संझा माई थी सहाई हरदम हर वेले संझा माई थी सहाई। ये छोकरी ॾिसो आवाज ॿुधी करे अंदरि हली आई ऐं बीह रही उते गेट ते। इनखे चइबो आहे सात्विकी श्रद्धा, सहज सहज खिचजी अचे। ऐं वैसे भी कंहिं चयो आहे, शायदि ओशो चयो आहे कि ॿार थींदा आहिनि सात्विक, जवान थींदा आहिनि राजसी, बुढ़ा थींदा आहिनि तामसी। पर असां छा सम्झंदा आहियूं कि बुढ़ा ॾाढा ज्ञानी थींदा आहिनि। समाज में ईअं हलंदो आहे कि भाई बुढ़नि जो चवणु मञ, बुजुर्ग आहिनि, अनुभवी आहिनि, इन्हनि खां ज्ञान वठ। उल्टो आहे, बुढ़नि खे ॿारनि खां सिखणु खपे कि सात्विकता छा थींदी आहे, सात्विकता जो आनंद छा आहे, उहो ॿारनि में आहे। बुढ़नि में तामसी हूंदो अथव, तमस, क्रोध ऐं वेहणो आहे रुगो सॼो ॾींहुं घर, ऐं वेठे वेठे बि शांति करे न वेहणो आहे। केरु आयो केरु वियो इहो बि पुछणो आहे। त हिन ॿार जी सहज वृत्ति थी वई। ऐं जवाननि जो छा हाल आहे, सभु होॾां पिया था वञनि महालक्ष्मीअ जी पूॼा लाइ। ॾाढनि खे त ख़बर बि कोन पई हूंदी कि हिते कोई सत्संग बि हले पियो, छो त खिचाव होॾां आई कोन, अंतःकरण उहो आहे ई कान। हिकु ज़रूर आई वेचारी माता, मथो टेके वई। इन सां ई ख़बर थी पए कि माण्हू सभु न सुहिणा, पखी सभु न हंज माना हंस। माण्हू सभु न सुहिणा, पखी सभु न हंज, कंहिं कंहिं माण्हूअ मंझि अचे बोई बहार जी। कंहिं कंहिं माण्हूअ में उहा ख़ुशबू हूंदी आहे, कंहिं कंहिं में सात्विकता हूंदी आहे। हेॾी उमिरि हुअण खां पोइ बि, जवानी अचण खां पोइ बि, ज़िमेदारियूं निभाइण खां पोइ बि माण्हू सात्विक रहे, इहा ॾाढी ऊंची ॻाल्हि आहे। पर माण्हू पंहिंजे संग जे करे राजसी ऐं तामसी श्रद्धा को तो पंहिंजो पाण में पैदा करे। माण्हूअ खे घुरिजे कि राजसी श्रद्धा छॾे, धीरे धीरे सात्विकता जी तरफ़ वधे। श्री कृष्ण भगवान चए थो श्रद्धा निर्मित थींदी आहे अंतःकरण सां। माण्हू जे अंदर में छा आहे उन सां ई श्रद्धा ठहंदी आहे। ऐं हर माण्हू श्रद्धामय आहे, ऐं जहिड़ी माण्हूअ जी श्रद्धा आहे ओड़ो ई उहो पाण आहे। श्रद्धा जहिड़ी आहे माण्हूअ जी, उहो उनजो परिचय आहे। ही सभु पंहिंजो परिचय पिया था ॾियनि। अगरि कोई सात्विकता जी तरफ़ खिचजी थो अचे त सम्झ में अचे थो उनजे अंदरि उनजो अंतःकरण शुद्ध आहे। कोई झगड़ो ॾिसी करे होॾां पियो थो भॼे त उनजो अंतःकरण तामसी आहे, उनजे अंदरि बि वेठल आहे गोड़। कोई माण्हू जी चकाचौंध ॾिसी करे चरियो थो थी वञे, कपिड़ा ड्रेस ॾिसी करे, त उनजी श्रद्धा राजसी आहे ऐं पाण बि उहो राजसी माण्हू आहे। त हर को पंहिंजो पंहिंजो स्वभाव ॿुधाए थो। श्री कृष्ण भगवान चए थो कि हर माण्हू श्रद्धामय आहे, कंहिंजे न कंहिंजे प्रति माण्हू श्रद्धा रखे थो, पोइ उन अनुसार पाण बि ओड़ो थो थी वञे ऐं उहा श्रद्धा निकिरंदी आहे अंतःकरण मां। असांखे धीरे धीरे घुरिजे कि असां संसार मां श्रद्धा हटाईंदा वञूं, छो त उहा वास्तविक श्रद्धा कान्हे।
संसार में अगर असांजी श्रद्धा आहे तो वो असली श्रद्धा कान्हे, नकली श्रद्धा आहे, बल्कि श्रद्धा जो दुरुपयोग आहे। हेॾी सुठी शइ आहे श्रद्धा, भवानीअ जो रूप, असां उहा किथे पिया था लॻायूं? फालतू माण्हुनि जे पुठियां, ग़लति जॻह ते। उतां निकिरी करे असां धीरे धीरे श्रद्धा ऊंची कंदा वञूं। थोड़ी ऊंची श्रद्धा इहा आहे कि मां साधक आहियां, मां सत्संग में वेंदी आहियां, मां धार्मिक आहियां, मां आध्यात्मिक आहियां। इहा थोड़ी ऊंची श्रद्धा आहे। उनखां बि ऊंची श्रद्धा आहे परमात्मा, परमार्थिक, कि परमात्मा मुंहिंजो आहे, मां उन परमात्मा जी अंश आहियां, मूंखे उन सां संबंध जोड़णो आहे। इहा आहे ऊंची श्रद्धा। त असांखे धीरे धीरे तामसी राजसी श्रद्धा छॾे सात्विक श्रद्धा परमात्मा जे तरफ़ रखणु खपे। अर्जुन कृष्ण पुछो कि अगर शास्त्रनि जो ज्ञान न हुजे पर असांखे सत्संग तीर्थ सुठा लॻंदा हुजनि त इहा कहिड़ी श्रद्धा आहे? त हिन जो जवाबु इहो आहे, इहा सात्विकी श्रद्धा आहे, पर पूर्व जन्मनि जे संस्कारनि जे करे। तव्हां शास्त्र न पढ़ियव, न को कुझु ॿियो कयव, गुरू बि न कयव, पर तव्हांखे ईअं ई सत्संग सुठो थो लॻे, भॻवान जूं ॻाल्हियूं सुठियूं थियूं लॻनि। हिन छोकिरीअ कहिड़ा शास्त्र पढ़िया हूंदा, पर हिनखे वणे थो सत्संग, त इहा सात्विक ई श्रद्धा आहे। अॻिते ईंदो कि कंहिंखे छा थो वणे, उन अनुसार हुनजी श्रद्धा कहिड़ी आहे, इहो असां पोइ ॿुधंदासीं। अॼु हिते सत्संग खे रखूं था। बोल श्री कृष्ण भगवान की जय।